सिंध जे तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो आहे त कारूंजर जबल खे कटण लाइ को बि कमु न पियो थिए। न वरी केरु कारूंजर कटे सघे थो। मुखालिफ़ अजाया बयान ॾेई रहिया आहिनि। हिन जो त हिकु कूड़ी ख़बर ब्रेक कई वई त मिनरल एंड माइन खाते खारसर जबल वारी साइट ते माइन करे पत्थर कढण जो फ़ैसिलो कयो आहे। इन ख़बर में का बि सदाकत न आहे। सूबाई वज़ीर तालीम मादनियात सैयद सरदार अली शाह उमरकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त खारसर जबल वारी साइट मिनरल एंड माइनिंग खाते जी न पर वाइल्ड लाइफ जी गेम सेंचुरी आहे। इते असां कीअं था पत्थर कढण जो फ़ैसिलो करे सघूं, इन जी अॻु में बि FW कंपनी खे रिलीज़ ॾिनल आहे। सूबाई वज़ीर चयो त खारसर जबल वारी साइट बाबति फ़ैसिलो वाइल्ड लाइफ खातो मक़ामी MP ऐं ॻोठाणनि जी कमेटी कंदी। इन खां पोइ सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾींदी त खारसर साइट मिनरल एंड माइनिंग वटि वञे या वाइल्ड लाइफ खाते वटि रहे। हिन चयो त असां कारूंजर ते शाइरी कई ऐं कंदा रहंदासीं। कारूंजर जो पत्थर कढण जूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। केर बि कारूंजर जो पत्थर कढी नथो सघे। कारूंजर ख़ूबसूरत ऐं हसीन जबल आहे जेको सलामत रहंदो। कारूंजर जबल जो पत्थर कढण जो मुखालिफ़नि शोशो छॾियो आहे।